मोहतरम साथियों, एडवोकेट अब्दुल हकीम चांडियो पंज मज़लूम जी आवाज़ यूट्यूब चैनल में अवां सां मुखातिब आहियां। मोहतरम साथियों, असांजो वफ़ादार साथी अरड़ो इंसान न झुकंदड़ न विकामजंदड़, उसूलनि ते कॾहिं बि सौदेबाज़ी न कंदड़, पंहिंजी ज़िंदगी खे हिन सिंधी क़ौम जी निजात जे लाइ वक़ुफ़ करण जो वचन कंदड़ ऐं ज़िंदगी जे कंहिं बि मोड़ ते कंप्रोमाइज़ न कंदड़ बहादुर, दिलेर ऐं सिंध जो अरड़ो नमक हलाल फर्ज़ंद डॉक्टर गुलज़ार जुमाणी, जेको पिणु वकील बि हुयो। संदसि जी बहादुरी इहा हूंदी हुई त जॾहिं बि हुनखे कॉल कबी हुई ऐं हुनखे चइबो हुयो त हीउ मसइलो आहे त हुन मसइले में पहुचण में देरी न कंदो हुयो। संदसि जा जज़्बा मुस्तक़िल बुनियादनि ते ताक़तवर ऐं सघारा रहिया। संदसि जो होश ऐं संदसि जो विलविलो ऐं उन जूं ख़ुदादाद सलाहियतूं हिन क़ौम जे कमु आयूं। पाण छलगिरी जे भरिसां उन जी हिकिड़ी प्राइवेट क्लिनिक हुई। सॼी ज़िंदगी हुन नौकिरी कई। रिटायरमेंट खां पोइ हुन इन प्राइवेट क्लिनिक खे बि टाइम ॾिनो। पाण हर रोज़ु 3-4 किलोमीटर वॉक कंदो हुयो ऐं हुन जी उमिरि 67-68 साल हुई, पर ईअं लॻंदो हुयो त हू 50 सालनि जो। ग़िज़ा सुठी, माहौल सुठो, बच्चा हुन जा पढ़ंदड़, सुधरियल, छो त हुनखे जेका जंहिंजे कम्यूनिटी सां हुनजो ताल्लुक़ु हुयो उहा ख्वाजा कम्यूनिटी। आगा खान, प्रिंस आगा खान उन्हनि जो रूहानी अॻुवाण ऐं जेके माण्हू प्रिंस आगा करीम जा पोइलॻ हूंदा त ज़ाहिर आहे त उन जी तरबियत बि उन रैंक जी थींदी, उन क्लास जी थींदी। कुझु महीना अॻु असांखे हुन क़ासिम बैंकुट में दावत ॾिनी। इहा मुंहिंजी ज़िंदगी जी पहिरीं शादी जी तक़रीब हुई, जंहिंमें वीडियो लिंक जे थ्रू निकाह पए थियो। संदसि जो न्याणो मुल्क खां ॿाहिरि हुयो ऐं संदसि जी न्याणी हिते हैदराबाद में। उन निकाह जी तक़रीब अदा करण खां पोइ ऐं उन सां गॾोगॾु वॾी इहा फ़राख़ दिली बि नज़र आई त उते जेको शादी हाल हुयो उन में मर्द ऐं औरतूं हिक ई हाल में हुया। विच में का बि बाइफर्केशन कान हुई, का बि क्लासिफिकेशन कान हुई। मर्द ऐं औरतूं हिक ई हाल में हुया। टेबलूं लॻल हुयूं, को किथे पियो वेहे त को किथे पियो वेहे। जॾहिं निकाह थी वियो, संदसि जो न्याणो सिहतमंद, उन जे चहिरे ते कारी नंढड़ी जेका अॼुकल्ह फैशनेबल ॾाढी तसवुरु कई थी वञे उहा ॾाढी रखियल हुई। ऐं जॾहिं निकाह थियो त इहा बि मुंहिंजे ज़िंदगी में पहिरीं नज़र में का शइ आई त कुंवार बि निकाह में पंहिंजे पीउ ऐं माउ सां गॾु डांस कंदी आहे। जीअं हुननि जो निकाह थियो त असांजो विछड़ी वियल साथी डॉक्टर गुलज़ार जुमाणी, संदसि जी शरीक हयात घरवारी ऐं उहा न्याणी जंहिंजो निकाह थी रहियो हुयो, उहे 3 ॼणा उते डांस पिया कनि। ईअं महसूसु पिए थियो त यूरोप में आहियूं, तरक़ी याफ़्ता मुल्क में आहियूं ऐं हेॾे बहितरीनु
माहौल में आहियूं। मानी लॻी। तमामु सभई आला क्वालिटी जा मेन्यूज़ हुया, आइटम हुया, जंहिंसां सभिनी महिमाननि खे सर्व कयो वियो। वाफ़िर मक़दार में जेको कुझु रखियलु हुयो उहो वाफ़िर मक़दार में हुयो ऐं सभिनी माण्हुनि खे सर्व कयो। मोहतरम साथियो, डॉक्टर गुलज़ार जो जेको ताल्लुक़ रहियो सियासी, पाण जॾहिं डॉक्टर हुयो त उन वक़्त बि हुन पंहिंजी एसोसिएशन जेका डॉक्टर्स एसोसिएशन आहे उन में वॾो हुन जो किरदारु हुयो, कंट्रीब्यूशन हुयो। पंहिंजे डॉक्टर्स जे मामलात खे, मसाइलनि खे हल करण में हू वॾो किरदारु अदा कंदो हुयो। ऐं केतिरनि डॉक्टरनि जा जेके मामला हल न थींदा हुया, पर डॉक्टर गुलज़ार जुमानी जी अणथक महिनत ऐं कराची ताईं वञणु, इस्लामाबाद ताईं वञणु ऐं पंहिंजे सिहत जे मिनिस्टर्स सां मीटिंग्स करणु, सिहत जे सेक्रेटरी सां मीटिंग्स करणु, डायरेक्टर जनरल सर्विसिस हॉस्पिटल सां मीटिंग्स करणु, उन मां हू पंहिंजे डॉक्टर्स जा मामलात हल कराए ऐं उन्हनि खे रिलीफ वठी ॾींदो हुयो, जेको हुजे हुननि जो राइट बणिबो हुयो। पाण हिकिड़े ॾींहुं मूंखे वाधू आहे ते मिलियो कंहिं शोरूम जे भरिसां। मूं चयो साईं हिते कीअं बीठा हो डॉक्टर साहब? चयईं तव्हां पंहिंजे हिकिड़े पुट खे दुबई शोरूम खोले ॾिनो आहे ऐं उते उहो इन्वेस्ट करे बिज़नेस थो करे। पाकिस्तान में नौकरियुनि जो को मुस्तक़बिल कोन्हे। पाकिस्तान में नौकरियूं जेकॾहिं हूंदियूं त बि हितां जे वज़ीरनि, MNAs, सेनेटर्स, ब्यूरोक्रेट्स जे पुटनि लाइ या पाकिस्तान जी जुडिशरी जे सां तालुक़ रखंदड़ जज साहिबान जा फर्ज़ंद या आर्मी, नेवी, एयरफोर्स या ॿिया उहे इदारा जेके ताक़तवर आहिनि, उन्हनि माण्हुनि खे नौकरियूं मिलंदियूं, बाक़ी ॿियनि माण्हुनि खे नौकरियूं हाणे कोन मिलंदियूं। उन करे असां चाहियूं था त पंहिंजे बचनि खे रोज़गार सां लॻायूं, पंहिंजे पेरनि ते बीहारियूं ऐं पंहिंजे पेरनि ते तॾहिं बीहंदा जॾहिं ही बिज़नेस कंदा। ऐं दुबई में मूं हिन खे पैसा ॾिना आहिनि त तूं उते वञी शोरूम खोल। पोइ मूं हुन खां पुछियो त साईं कीअं आहे बिज़नेस हुते? हिन चयो त तमामु सुठी अर्निंग आहे, सुठो प्रॉफिट आहे ऐं इंशा अल्लाह ताला मुस्तक़बिल क़रीब में बहितर नतीजा हासिलु कंदासीं। हुनजो इहो ईमान हूंदो हुयो त सिंध मुस्तक़िल बुनियादनि ते ग़ुलाम न रहंदी। मारूज़ी हालतुनि मुताबिक़ हिते अरगून आया, तुर्खान आया, मंगोल आया, अरब आया, मुग़ल आया। उन्हनि वक़्तनि फ़वक़्तनि असांजे मथां हुकूमत कई, पर फ़ातिह वरी बि सिंध जा आवा थिया। पाण अदम तशदुद जो क़ाइल त हुयो, कॾहिं बि मुसलह जदोजहद में हुनजो विसाह कोन हूंदो हुयो, पर कानून जे दाइरे में रही करे, कानून जे शागिर्द जी हैसियत में, छो त पाण वकील बि हुयो, हू चवंदो हुयो त जेकी बि असांजा मामलात आहिनि, जेकी बि असांजा मसइला आहिनि, उनखे कानून जे बुनियादनि ते हल कंदासीं त असांजे लाइ बहितरी आहे। जॾहिं बि असां कानून खे हथ में प्रॉपर नमूने में इस्तेमालु न कयो त पोइ असांजे लाइ मसइला वधंदा ऐं असां का बि पॉलिटिक्स न करे सघंदासीं। छो त सियासत ऐं दहशतगर्दी में फ़र्क़ु आहे। हुनजो इहो मौक़िफ़ हूंदो हुयो। संदसि जो ताल्लुक़ु पहिरियों अवामी तहरीक सां रहियो, मोहतरम रसूल बख़्श पली जो, जेको तमामु वॾो ॾाहो, मुदबिर, मुफ़क्किर, मुहक़िक़ ऐं वॾो हिकिड़ो वेटरन पॉलिटिशियन, मुअमिर सियासतदान, जंहिं सॼी ज़िंदगी वेड़ में गुज़ारी, जंहिं सॼी ज़िंदगी जदोजहद में गुज़ारी, जेको हमेशह वेड़ ते, कानूनी जंग ते विसाह रखंदो हुयो ऐं पंहिंजो आवाज़ ऐं पंहिंजो को
पैगाम माण्हू ते पहुचाईंदो हुयो त अचो त पंहिंजे ज़मीनुनि जो तहफ़ुज़ करियूं, दरियाहनि जो तहफ़ुज़ करियूं, समुंड जो तहफ़ुज़ करियूं, शहरनि जो तहफ़ुज़ करियूं, ॿाहिराड़ियुनि जो तहफ़ुज़ करियूं। हीअ सिंध जंहिं ते तमामु दुश्मननि जूं नज़रूं खुतल आहिनि, उन्हनि सभिनि जो प्रोग्राम आहे त सिंध खे महकूम कीअं बनाइजे। अचो त तव्हां ऐं असां गॾिजी करे सिंध धरती जे निजात जो सबबु बणिजो। उन अवामी तहरीक में डॉक्टर गुलज़ार जमाणी पंहिंजी शबाब ॾिनी, जवानी ॾिनी, जोबन ॾिनी, ज़िंदगी जूं जवानी वारियूं उहे हसीन साहतूं उन अवामी तहरीक खे ॾिनियूं। उन खां पोइ जॾहिं मोहतरम अयाज़ पलीजो साहब पंहिंजे लाइन खे वालिद साहब जे लाइन खां तब्दील कयो ऐं हुन क़ौमी अवामी तहरीक अर्ज़े वजूद में आंदी। क़ौमी अवामी तहरीक खां पोइ जॾहिं मोहतरम अयाज़ पलीजो साहब हितां जो मरकज़ी उन जो बानी चेयरमैन बि हुयो, प्रेसिडेंट बि हुयो, त उन सां गॾोगॾु असांजो डॉक्टर गुलज़ार जमाणी सिंध जो मरकज़ी नायब सदर बि थियो। पाण उन नायब सदर जे उहिदे ते रहंदे हुन वॾो कमु कयो। वॾो कमु कयईं। जॾहिं बि अयाज़ लतीफ़ पलीजो साहब इलेक्शन में बीहंदो हुयो त हू ॾींहुं राति वर्क कंदो हुयो, पैगाम पहुचाईंदो हुयो, कार्नर गॾिजाणियूं कोठाईंदो हुयो, कामरेडनि सां राब्ते में रहंदो हुयो, दोस्तनि सां, मिटनि माइटनि सां पंहिंजो हुनजो हल्का अहबाब जेको वसी हूंदो हुयो उन्हनि खे चवंदो हुयो त कंहिं सिंध दुश्मन वॾेरे खे वोट न ॾिजो, ऐं जेकॾहिं वोट ॾियो त उहो अयाज़ लतीफ़ पलीज साहब खे ॾियो जेको उहो सिंध दोस्त आहे ऐं सिंध जे ज़ख़्मनि खे ऐं सूरनि खे घटाइण में पंहिंजो अहम किरदारु अदा कंदो। त मोहतरम प्यारा साथियो, हींअर बे संदसि तालुक़ु क़ौमी अवामी तहरीक सां हुयो ऐं पाण मरकज़ी अॻुवान हुयो। ओचितो असांखे ख़बर पई जॾहिं हू ब्लड कैंसर जे मूज़ी मर्ज़ में मुब्तला थी पियो। असांखे इहा ख़बर कोन हुई त डॉक्टर साहब खे इहा तकलीफ़ थी आहे। डॉक्टर चवंदा आहिनि त बाबा पहिरें स्टेज ते कैंसर वारो ईंदो, उनजो इलाजु थींदो, ॿिए स्टेज ते बि उनजो इलाजु थींदो, पर टीं स्टेज ते ईंदो त पोइ उनजो इलाजु थियणु मुमकिन कोन्हे। डायग्नोस डॉक्टर गुलज़ार साहब जो तमामु देरि सां थियो। बीमारी त अॻ में लॻल हुई, पर इहा ख़बर कोन हुई डॉक्टर साहब खे त इहा का बीमारी जानलेवा आहे ऐं जान जी दुश्मन आहे। न त हू पाण डॉक्टर बि हुयो, वकील बि हुयो, दुनिया जो उछल वेठल माण्हू हुयो ऐं हुनजा वसी लाॻापा हुया। ज़रूरु कंहिं प्रोफेसर वटि पहुची हा, सुठे स्पेशलिस्ट वटि पहुची हा ऐं प्रॉपर डायग्नोस कराए हा ऐं डायग्नोस कराइण खां पोइ ट्रीटमेंट वठे हा, पर इहा हुनखे ख़बर कोन पइजी सघी। उन जे करे जॾहिं हू थर्ड स्टेज ते आयो ऐं डॉक्टरनि वटि पहुतो त हुननि चयुसि त तव्हांखे ब्लड कैंसर आहे। पोइ हुन पंहिंजे लाइ ब्लड जो एतमामु कयो, छो त ब्लड कैंसर में अंदरि इम्यूनिटी जेका आहे घटिजी वेंदी आहे ऐं वाइट सेल्स जेके आहिनि, जेके जंहिंखे असां प्लेटलेट्स चवंदा आहियूं, उहे इंतिहाई वॾे पैमाने ते मुतासिर थींदा आहिनि, डैमेज थींदा आहिनि ऐं ख़तमु थी वेंदा आहिनि। ऐं जियापो प्लेटलेट्स ते आहे, वाइट सेल्स ते आहे। वाइट सेल्स आहिनि त ज़िंदगी में जियापो आहे, इम्यूनिटी पावर आहे, क़ुवत मुदाफ़ियत आहे, रेज़िस्टेंस आहे। ॿाहिरूं जॾहिं बि हुन ते मथां अटैक थींदो कंहिं जरासीम जो त प्लेटलेट्स अंदरि हुनजो दिफ़ा कंदा, विढ़ंदा ऐं उहे ताक़तवर हूंदा त ॿाहिरियुनि जरासीमनि खे भॼाए ऐं उन्हनि खे शिकस्त ॾींदा। पर प्लेटलेट्स हूंदा कोन,
अंदरि अछा रत जा जुज़ा कोन हूंदा त पोइ ॿाहिरियां जरासीम अटैक कंदा त उहो माण्हू जल्दी किरी पवंदो। पाण डॉक्टर साहब अच्छे छो त ॻाढ़े रत जूं बाटल्स जॾहिं ॾिजनि थियूं 4 त उन जे एवज़ में हिकिड़ी मिले थी वाइट सेल्स जी, त रत जो इहतमाम हुन कयो। मिटनि यारनि अज़ीज़नि रिश्तेदारनि ऐं उन जो जेको आगाखानी फ़िक्र सां जेको तालुक़ु आहे उन में हुनखे वॾी मुआवनत थी, मदद थी। उहे हुनखे दवाऊं मिलंदियूं रहंदियूं ऐं ब्लड बि मिलंदो रहियो। पर मोहतरम साथियो, जॾहिं हुनखे रत त मिलियो पर ऐं आगा खान में बि एडमिट थियो, ॿियनि अस्पतालुनि में बि एडमिट थियो, इलाजु कराईंदो रहियो, लेकिन हू अहिड़ी स्टेज ते अची वियो जो हुन जा ज़िंदगी जा जेके हसीन ख़ूबसूरत आयाम हुया उहे अख़्ताम पज़ीर थियण जे तरफ़ तेज़ी सां वधणु लॻा। पाण जॾहिं कराची खां इलाजु कराए मुबारक कॉलोनी, बरजा कॉलोनी जे सेंट्रल जेल जे पोयां जेका आहे रहाश हुनजी, उन जॻह ते हिकु ॾींहुं अब्दुल सत्तार सरकी, संदसि जो पुटु साजिद सरकी ऐं मां उन जी तबपुरसी करण लाइ विया हुआसीं। पर हशाश पशाश नज़र आयो। हुन चेहरे ते का उदासी कोन हुई, हुन चेहरे ते का मायूसी कोन हुई, हुन को ॾुखु कोन हुयो, हुन का परेशानी कान हुई। ऐं हू बहादुरी जे बुनियादनि ते चए पियो जेकी बि चैलेंजिस आहिनि उनखे फेस कंदुसि ऐं मुंहुं ॾींदुसि। ऐं हू मौत खे ॾिसे पियो त मौत मुंहिंजे साम्हूं आहे, उन जे बावजूद बि हू दिलि न पियो हारे ऐं चए पियो त मौत, छो त हिकिड़े अरब शाइर जा लफ़्ज़ आहिनि तज़व्वलुल जिबाल रासियात वक़ल्बुम अनिल हुब ला यख़्लू वला यतज़लज़ली। उहे माण्हू हिमालय जबल जे इरादनि खां अॾुअल ऐं अटल इरादा रखनि था, जंहिंजे आॾो तूफ़ान अचनि था, शिकिस्त खाई था वञनि, वॾा वॾा पहाड़ अचनि था, शिकिस्त खाई था वञनि, पर मौत थो अचे त बि शिकिस्त खाई थो अचे। उन्हनि खे इरादनि खे एॾी मज़बूती आहे जो उन मौत खे चवनि था त असांखे अञा कमु करिणो आहे हिन धरती जो, क़ौम जो, मजबूर अवाम जो, पंहिंजे वतन जो, पंहिंजे देश जो। तूं मौत वापसि वञ त मां अञा कुझु जीअं ऐं पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत करे सघां। त मुंहिंजा प्यारा साथियो, ज़िंदगी ऐं मौत लाज़िम मलज़ूम आहिनि, जवानी ऐं कुराड़प बि लाज़िम मलज़ूम आहिनि, कारोबार अछोवार बि लाज़िम मलज़ूम आहे। इहे क्षण आहिनि जीअं सुबुह खे ख़तमु थी वञिणो आहे जॾहिं सिजु लहंदो त वरी सिजु उभरंदो त राति खे ख़तमु थियणो आहे। इहो अलाह जो क़ानून आहे। इन अलाह जे क़ानून खे केरु तब्दील नथो करे सघे। इहो लॉ ऑफ नेचर आहे। त मोहतरम साथियो, अहिड़ी तरह जॾहिं असां बिस्मिल्लाह कॉलोनी, असां मुबारक कॉलोनी में वियासीं त हुन जी तबियत पुछीसीं। पाण फ्लैट ते रहंदो हुयो ऐं संदसि जी न्याणी ऐं संदसि जो औलाद ॿाहिरि मुल्क में रहंदा हुया ऐं उते तालीम पढ़ाईंदा हुया। उन्हनि सां संदसि जो तालुक़ु जेको रहियो उहो ॾाढो ख़ुलूस, मुहबत, शफ़क़त ऐं प्यार भरियो। छो त उहे चवनि था त बाबे असांखे एतिरो प्यारु ॾिनो, एतिरी मुहबत ॾिनी जंहिंखे असां ज़िंदगी में भुलाए नथा सघूं। मोहतरम साथियो, प्यारा भाउ, अॼु सिंध उदास आहे। छो उदास आहे? उन जे करे उदास आहे त पाण डॉक्टर गुलज़ार जुमाणी जून 1956 में जनमु वरितो ऐं संदसि जी हिन दुनिया मां रहलत जेका थी उहा थी
24 अक्टूबर 2024 ते 24 अक्टूबर उहो ॾींहुं आहे जॾहिं मां 20 सेप्टेम्बर ते जापान वियो हुउसि। त 20 अक्टूबर ते मूंखे जापान खां वापसि अचिणो हुयो, पर 4 ॾींहं मूंखे लेट थी वई हुई। पोइ जॾहिं मां एयरपोर्ट ते आयो हुउसि त 4 ॾींहंनि जो हुननि मूंखां ॾंडु वरितो हुयो त जॾहिं तव्हांखे असां 1 महीने जी वीज़ा ॾिनी हुई ऐं 4 ॾींहं जेके तव्हां वधीक गुज़ारिया उनजे करे पेनल्टी मुंहिंजे मथां हुननि लागू कई। उहो 24 अक्टूबर जो ॾींहुं मूंखे चङी तरह यादि आहे जॾहिं मां जापान खां वापसि फिरियो हुउसि पंहिंजे सिंध धरती अमड़ जे कुख में ऐं उनखे भाकुर पाइण लाइ। पाण 8 बहारूं ॾिठई, 8 साल ऐं 4 महीना, 8 साल 4 महीना संदसि उमिरि थी। पाण कराची में जॾहिं गुज़ारे विया, वफ़ात करे विया, असां ऐं तव्हां सभिनी साथियुनि खां विछड़ी विया। विछोड़ो वॾो हिकिड़ो मौत आहे ऐं मौत जहिड़ो विछोड़ो काइनात में को बि दर्दनाक, अज़ियतनाक, ॾुखोईंदड़ ऐं ग़म ॾींदड़ अहिड़ो को बि विछोड़ो कोन्हे। हिकिड़ो माण्हू सऊदी थो वञे, कैनेडा थो वञे, ऑस्ट्रेलिया थो वञे त उमेदु आहे त इहो वापसि ईंदो, पर जॾहिं उहो माण्हू दाइमी तौर ते अखियूं बंदि करे थो छॾे ऐं मौत जे हथां शिकस्त खाई थो वञे त पोइ उहो माण्हू वरी जॾहिं मिटी जे माउ जे आगोश में मुस्तक़िल बुनियादनि ते सुम्ही थो पवे त उहो कॾहिं बि वापसि नथो थिए ऐं उहो उते हमेशह ई हमेशह जे लाइ दफ़न आहे जेसिताईं हीअ काइनात वजूद में आहे। वरी जॾहिं क़यामत थींदी ऐं क़यामत जे ॾींहुं सभिनी मुअलनि खे उथारियो वेंदो, वैज़ क़बूर जे क़बरुनि मां उथारिया वेंदा ऐं उन्हनि खां सुवालु कयो वेंदो। इहो सॼो क़ुर में ज़िक्र आयल आहे। त प्यारा साथियो, असांखे मां कल्ह जीअं कोट पहुतुसि, 24 तारीख़ ते हुन जो डेथ थियो, पर तदफ़ीन हुन जी 26 ते थी। उन जो सबबु इहो हुयो संदसि न्याणी ऐं संदसि फर्ज़ंद आउट ऑफ कंट्री हुया, पाकिस्तान मां ॿाहिरि रहण जे करे हुननि जी इज़ीली अराइवल हिकिड़े ॾींहं में न पई थी सघी। पासपोर्ट पंहिंजे टिकट जो मसइलो, टिकट खे ओके कराइण जो मसइलो, वरी सीट मिलण जो मसइलो, इहे सभिनी जे करे हुननि देरि कई ऐं कल्ह 26 तारीख़ ते हू वापसि वरिया पंहिंजी धरती ते। कल्ह सां मां सुबुह जो जीअं जाम शोरो कोरट पहुतुसि, बार में वेठो हुयुसि त मुंहिंजे साथी अब्दुल सत्तार सरकी जी फ़ोन आई त अॼु डॉक्टर गुलज़ार जुमाणी जी डेड बॉडी कराची मां पहुचे थी ऐं अॼु हुनजो आख़िरी रसूमात संदसि अबाणे ॻोठ ख्वाजनि जो तड़ डिस्ट्रिक्ट सुजावल में आहे। उते हुनजी आख़िरी रस्मूं अदा कई हुई ऐं उहो सुजावल जंहिंमें मुंहिंजे अबे, मुंहिंजी अमड़ उते ज़िंदगी जो तमामु घणो अरसो 8-10 साल गुज़ारिया। बनी हुई जाती रोड ते लाड शुगर मिल जे भरिसां, उते अबो अमड़ रहंदा हुया। मां बि कॾहिं उते वेंदो हुउसि। उहो सुजावल शहर जंहिंसां हसीन यादूं आबिस्तान अबे अमड़ जे करे मुंहिंजो अबो अमड़ मूंखां विछड़ी विया। उहे हींअर मूंसां कोन्हनि, 2012 में मुंहिंजी अमड़ मूंखां विछड़ी वई। 2013 में मुंहिंजो प्यारो बाबो मूंखां विछड़ी वियो।
ऐं उन्हनि जे हुकुम जे करे मां मेहड़ मां लॾे हिते कोटड़ी आयो हुउसि। मूंखे उन्हनि चयो त अब्दुल्ला बि हिते थो रहे, तूं बि हिते अचे रह। उन जे हुकुम जी तमील कंदे मां हिते अची सुकूनत अख़्तियार कई, राज पज़ीर थियुसि। पहिरियों भाउ सां कोटड़ी में जोया हाउस में, उन खां पोइ ग़रीबाबाद में डिप्टी कमिश्नर जे हाउस जे पोयां जेको पीर वाजिदी सरकार जो क़ब्रिस्तान, उन जे अॻियां सिराज पंजाबी जे घर सां गॾोगॾु जेको ओलह में वरी ईदगाह आहे पठाणनि जो, उन्हनि जे ओभर में असांजो घरु हुयो। उन में घर में रहंदा हुआसीं। उहो बि बाबे जे हुकुम मुताबिक़ त बाबा हेॾे लॾिया। पोइ बाबो साईं उते हुयो। 2012 में अमड़ वई, 2013 में बाबो वियो। पर सिजावल में उहे यादूं जॾहिं सिजावल जे रोड सां कल्ह वञा पियो ऐं उन सिजावल जे रोडनि खे ॾिसां पियो त अखियुनि में पाणी अची वियो ऐं दिलि तमामु घणी उदास थी वई त हीउ उहो शहरु आहे जिते मुंहिंजो प्यारो बाबो, जिते मुंहिंजी प्यारी अमड़, जिते मुंहिंजो प्यारो भाउ इब्राहिम जेको अॼुकल्ह हैदराबाद थो रहे, या हिते कॾहिं कॾहिं मुंहिंजो भाउ मोहम्मद या महमूद ईंदा हुआ। हिन सुजावल जे रोडनि खे, हिन बाज़ारनि खे, हिननि गलियुनि खे घुमंदा हुआसीं, ॾिसंदा हुआसीं। अॼु उहे गलियूं आहिनि, रोड आहिनि ऐं शीरादी वारो स्टॉप ते होटल बि आहे। पर जेकर न आहे त बाबो न आहे, चाचो रमज़ान कोन्हे, अनवर समय सां गॾिजी करे ऐं डॉक्टर अलीनर सां गॾिजी करे जेका उते असां शाम जो वञी टेपर जी नमाज़ खां पोइ चांहि पीअंदा हुआसीं ऐं बिस्कुट खाईंदा हुआसीं। उन्हनि यादुनि ॾाढो कल्ह मूंखे मुतासिर कयो। सुजावल खां जाती रोड जे तरफ़ हुननि जो अबाणो ॻोठु आहे तड़ ख्वाजा, जिते जनमु थियो हुयो डॉक्टर गुलज़ार जुमाणी जो। हुन जी वसियत हुई त जॾहिं मां हिन दुनिया मां लाॾाणो करियां ऐं हिन दुनिया मां हलियो वञां त मूंखे दफ़न कजो मूंखे पंहिंजे अबाणे क़ब्रिस्तान में। ऐं हुननि जी जीअं असां उते वियासीं त माण्हू ओताक जे विरांडे में वेठा हुआ ऐं डेड बॉडी अंदरि कमरे में पियल हुई ऐं डेड बॉडी जो अंदरि हिकिड़ो स्पीकर, लाउड स्पीकर हुया जंहिंमें सलातो सलाम पढ़ियो पियो वियो ऐं सलातो सलाम अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मदिन व बारिक वसल्लम अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मौलाना मुहम्मदिन। इहो विर्द पे अंदरि कयो वियो। असांखे आख़िरी दीदार करणो हुयो डॉक्टर गुलज़ार ख्वाजा साहिब जो। असांखे चयूं त ख़वातीन आयूं आहिनि, नियाणियूं आयूं आहिनि, उहे आख़िरी दीदार करे वञनि, उन खां पोइ तव्हां दीदार कयो। जीअं असांजूं भेणूं, असांजूं मारूं, असांजूं अदियूं डॉक्टर साहिब जो आख़िरी दीदार करे हलियूं वयूं त पोइ असांखे चयो वियो त तव्हां अचो। असां वियासीं अंदरि। असां जीअं दाख़िल थियासीं त हुनखे सलाम कयोसीं। हुनजे पेरांदी खां थी वरी उनजे ओभरे पासे खां, सेरांदी खां, ओलह जे पासे खां थी पेरांदी खां पहुची। जीअं डॉक्टर साहिब खे ते मुंहिंजी नज़र पई त डॉक्टर साहिब जी जेका डेड बॉडी उनजे नक में कप पयल हुई ऐं चहिरो जेको आहे हुनजो थोरो सुॼियल हुयो, छो त हिकिड़ो त ब्लड कैंसर जे करे इहा तकलीफ़ में हुनजी बीमारी हुनखे घणो कमज़ोर बि कयो हूंदो। पर जॾहिं बि हुनखे कैंसर वारे मरीज़ खे इंजेक्शन्स लॻंदियूं आहिनि त हुन जा वार बि छणी वेंदा आहिनि। डॉक्टर साहिब जो चहिरो जेको आहे उहो ॼणु सुॼियल हुयो ऐं सुञाणप में ॼणु त न पिए आयो।
छो त जॾहिं एजाज़ अली ख़ान जतोई, अब्दुल हमीद ख़ान जतोई जो पुटु ऐं लियाक़त अली ख़ान जतोई जो भाउ सेनेटर बि हुयो। लियाक़त अली ख़ान उन वक़्तु वज़ीर आला हो सिंध जो, अब्दुल हमीद ख़ान MNA हुयो। त एजाज़ अली ख़ान खे तकलीफ़ हुई, उनखे वरी हॾनि जो कैंसर हुयो। हॾनि जे कैंसर में अमेरिका में फ़ौत थी वियो। जॾहिं अमेरिका में मरहूम ॾाढो सिंधोस्त हुयो ऐं हिते जॾहिं सिंधी मुहाजिर फसाद थिया हुया त सिंधी माण्हुनि खे कुल्हनि ते खणी करे इस्पतालुनि ताईं पहुचाईंदो हुयो ऐं हुननि जे जिस्म मां रतु वहंदो हुयो ऐं संदसि जा अछा कपिड़ा काटन जा विञाइजी वेंदा हुया, पर उहो हुननि खे इस्पताल ताईं पहुचाईंदो हुयो। त उहो बि माण्हू जॾहिं आयो हुयो हिते, 10 ॾींहंनि खां पोइ हुनजो लाश पतो हुयो। 10 ॾींहंनि खां पोइ लाश पचण जे करे हुनजे चहिरे में ईअं पियो महसूसु थियो त सुञाणप में उहो बि न पिए आयो। त गुलज़ार जुमाणी त 26 तारीख़ ते दफ़न पे थियो, 24 तारीख़ ते गुज़ारे वियो। रुगो 2 ॾींहं थिया, पोइ बि ईअं पिए लॻो त डॉक्टर गुलज़ार जुमाणी जे चहिरे जी जेका पोज़ीशन आहे उहा तब्दील थी वञे ऐं क़बर में त इंसानु बिल्कुलु तब्दील थी थो वञे। इंसानु जॾहिं क़बर में थो वञे त उहो इंसान जा हॾा बि ॻरी था वञनि, अखियूं ख़तमु थी थियूं वञनि, वार ख़तमु थी था वञनि ऐं उन खां पोइ खोपड़ाटी जेका आहे उहा तमामु मज़बूत हूंदी आहे। ख़ुदा इंसान खे खोपड़ी खे ॾाढो मज़बूत कयो आहे, छो त अंदरि सॼो मेजालो आहे, उनखे प्रोटेक्ट करण लाइ, बचाइण जे लाइ रब काइनात अहिड़ो सिस्टम रखियो आहे जेको उनखे बचाए थो दिमाग़ खे कंहिं बि इंजरी खां। उनजे करे खोपड़ी ॾाढी मज़बूत थींदी आहे, पर कुझु टाइम खां पोइ उहा खोपड़ी बि ख़तमु थी वेंदी आहे, हॾा बि मिटी थी वेंदा आहिनि, खोपड़ी बि मिटी थी वेंदी आहे। सॼो जिस्म जेको आहे न, जेकी क़बर जी मिटी हूंदी आहे, उन मिटी जहिड़ो जिस्म थी वेंदो आहे, अंदरि कुझु कोन हूंदो आहे, ख़तमु थी वेंदो आहे। कुल शैन फ़ान वयबका वजह रबिक ज़ुल जलाल वल इकराम। सभिनी शयुनि खे फ़ना थियणो आहे, फ़क़ति ख़ालिक़ काइनात जी ज़ात जी बाक़ी रहंदी, ॿियूं सभु शयूं फ़ना थींदी। त डॉक्टर साहब जे चहिरे में असांखे ईअं महसूसु थियो त सोज बि हुई ऐं नक जे नासुनि में हुनखे कप पियल हुई ऐं हुन जी डेड बॉडी 15-20 मिंटनि खां पोइ ॿाहिरि आंदी वई। ॿाहिरि आणे उन ओताक जे विरांडे जे साम्हूं कुझु वण हुया, उन वणनि जे छांव में, एतिरा घाटा वण कोन हुया, सिज जी तपश बि हुई, कल्ह शदीद गर्मी हुई, 26 तारीख़ ते तमामु गर्मी हुई। न त हिन अक्टूबर महीने में 10 खां पोइ गर्मियूं ख़तमु थी वेंदियूं आहिनि, पर हींअर 26-27 तारीख़ ते हले, अॼु 27 तारीख़ अक्टूबर जी, पोइ बि अॼु गर्मी थी महसूसु थिए। गर्मियुनि अञा ताईं असांजी जान छॾी कोन्हे। पोइ संदसि जनाज़े नमाज़ जेका थी, उहा बि जंहिं नमाज़ पढ़ाई उनखे ॾाढ़ी कोन हुई, मुछूं थोरियूं रखियल हुयसि ऐं मथे ते अछी टोपी पातल हुयसि। हिते त इहो असांखे चयो थो वञे त भाउ वरी ॾाढ़ी वारो हुजे, हर कंहिंजी पंहिंजी सोच आहे। बरकेफ़ जेका उते नमाज़ थी, नमाज़ पढ़ण खां पोइ ॿियूं ख़ासि थोरो डेड बॉडी खे अॻिते खणी करे हिकु सुज़ुकी में रखियो वियो ऐं सुज़ुकी में रखण खां पोइ उनजो लाश जेको मड़ उहो अबाणे क़ब्रिस्तान जे तरफ़ ॾे राही थियो। असां अब्दुल सत्तार सरकी, मज़हर अली मेमुण, ज़ुल्फ़कार अली थेबो, मंज़ूर अली जेसर ऐं मां अब्दुल सत्तार जी गाॾी सिटी वाइट कलर वारी, जंहिंजो रजिस्ट्रेशन नंबर आहे 526 ऐं 526 में असां गाॾी ते चढ़ी करे ॿिया बि जेकी माण्हू हुया, उते डॉक्टर नियाज़ कालाणी बि आयो ऐं बदर चना बि आयो हुयो ऐं ॿिया बि दोस्त उते हुया ऐं उते क़ब्रिस्तान ते असां पंहिंजे गाॾी में पहुतासीं।
डॉक्टर साहब खे जंहिं पेती में लोह जी पेती में हेॾे मोकिलियो हुयो डेड बॉडी खे, उन लोह जी पेती खे में ई समेत उन जो मड़ उन में क़बर में लाथो वियो ऐं उन में पेती समेत उन खे उन में दफ़न कयो वियो। मिटी मथां रखी वई। जेको अचे पियो मिटी खणी चए पियो हे मुंहिंजे तरफ़ ॾांहुं कुल। वरी जेको अचे पियो चए पियो आहे कुल शरीफ़ वठो। जेको माण्हू अचे पियो चए पियो हे मुंहिंजो कुल शरीफ़ वठो। उन क़ब्रिस्तान खे चौधारी हिकु पथर जी दीवार आयल हुई, अंदरि वण हुया, अंदरि वेहण जे लाइ सीमेंटेड बेंचूं हुयूं ऐं वेहण जो सिस्टम हुयो, वॾा वॾा मथां शेड हुया। ईअं पिए लॻो त हिते क़ब्रिस्तान जीअं असांजा क़ब्रिस्तान थींदा आहिनि उन में तमामु अंदरि सिस्टम जेको हूंदो आहे साफ़ु सुथिरो न हूंदो आहे। वल बि हुते हूंदी आहे त उन खे कांडेरा बि हुते हूंदा आहिनि, कंडा बि हुते हूंदा आहिनि ऐं उहे वण हूंदा आहिनि जेके मिसाल उते रहंदो माण्हुनि खे तकलीफ़ ॾियनि। पर हुननि वटि हिकिड़ो माण्हू चयूं त असांजो क़ब्रिस्तान जे लाइ रखियलु आहे, जेको हिते ॿुहारी बि ॾींदो आहे ऐं क़ब्रिस्तान जी सफ़ाई बि कंदो आहे। राति जो बिजली बि उते लॻल हुई बिजली ऐं उन या ईअं पंहिंजी बिजली उहा राति जो हुते बल्ब ॿरंदा आहिनि। ऐं संदनि जे ॻोठ खां क़ब्रिस्तान ताईं बि उते रोड ठहियल हो। रोड बि इहो हिननि पंहिंजे सेल्फ असिस्टेंस जे बुनियादनि ते हिक ॿिए जी मदद जे बुनियादनि ते उहो रोड ठाहिरायो। ऐं उहा दीवार जेका हुई उते मूं पढ़ियो त कंहिं ख़ातून उहा क़ब्रिस्तान जी दीवार ठाहिराई जॾहिं उनजो मुड़ुसु वफ़ात करे वियो त पोइ उन मुड़ुस जे यादि में ऐं उन मुड़ुस जे रूह खे सवाब जे ख़ातिर उतां जी हिकु ख़ातून हुई, हिकु औरत हुई जंहिं क़ब्रिस्तान जी दीवार ठाहिराई। ऐं उन खां पोइ जीअं दुआऊं ॿुआऊं घुरियूं हुयूं त असां जेके दोस्त हुयासीं उन्हनि पाण में सलाम करण जो हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो। सुर्ख सलाम डॉक्टर गुलज़ार जुमानी तोखे सुर्ख सलाम डॉक्टर गुलज़ार जुमानी तोखे सुर्ख सलाम। सिंध जा अरड़ा पुट तोखे सुर्ख सलाम, सिंध जा नमक हलाल पुट तोखे सुर्ख सलाम, सिंध जा सच्चा सपूत तोखे सुर्ख सलाम डॉक्टर गुलज़ार जुमानी तोखे सुर्ख सलाम तोखे डॉक्टर गुलज़ार जुमानी सुर्ख सलाम। इहे असां फलक शिगाफ़ सुर्ख सलामनि जा नारा आया। ॿिनि टिनि दोस्तनि उते तकरीर बि कई जंहिंमें असांजो अब्दुल सत्तार सरकी बि ॻाल्हायो। उन खां पोइ अयाज़ लतीफ़ पलीअ जो पुटु आयो हुयो, उन बि ॿ टे कलमात उते क़बर जे मथां चया। उन खां पोइ ॿाहिरि निकिरी आयासीं त उते दीवार जी जेका कंपाउंड वाल आहे क़ब्रिस्तान जी उते वरी इज्तमाही हिकिड़ी दुआ घुरी वई। इज्तमाही दुआ घुरण खां पोइ असांखे चयो त हलो वापसि उते मानी जो इंतिज़ामु आहे, पर जीअं त शदीद गर्मी हुई, गर्मी ॾाढी हुई, मानी खे असां तरजीह न ॾिनी छो त मानी शाहनवाज़ लिगारी जे ॻोठ में ज़ुल्फ़कार थेबे वॾेरे जो दोस्त आहे असलम लिगारी, जेको हिन सां गॾु जेल में हूंदो हुयो, उनखे हिन सुबुह जो ई मानी जो चई छॾियो हुयो। पोइ हुन वटि अचे असां मानी खाधी, मच्छी बि हुई, ऐं उन सां गॾोगॾु चिकन बि हुयो, राइस हुयो ऐं रायतो हुयो ऐं पंहिंजी खटाण हुई। मानी खाधीसीं, मथां लस्सी असांखे प्यारी वई, खटुनि ते लेटी पियासीं। निम जा वण हुया घाटा, उन जी ॾाढी थधी हवा हुई जेका वणे पई।
उन असलम लेगारी जो भाउ हुयो वेठो, उन खां पुछियुमि त भला ही पान तूं घणा खाईंदो आहीं? चई पान न आहिनि, पर हीअ आहे पान, हिन में गतो बि पए थो, हिन में कंहिंमें तमाकू बि पए थो, ऐं 400 रुपए जो मां ही डेली वठंदो आहियां, जेको खाईंदो आहियां। उन ॿुधायो त हिकिड़ो माण्हू आहे हिते जेको 32 लख रुपया SP खे ॾींदो आहे, ठटे जी सुजावल जे SP खे, पोइ हू सॼे ज़िले में Z21 सप्लाई कंदो आहे, ऐं उन मां हुन 400 एकड़ ॿनी धारी आहे, वॾियूं गाॾियूं धारे वियो आहे, अरबपती आई आहे। इहो आहे हराम जो पैसो, जंहिंमां माण्हू एॾे वॾे पैमाने ते तरक़ी था कनि। उन सां मानी वग़ैरह खाई करे उन्हनि खां मोकिलायोसीं। मोकिलाइण खां पोइ सिधो आयासीं मीरपुर बठोरो। मीरपुर बठोरो खां पोइ जोग शरीफ़ खां पोइ विचां मुलाकातियार जो रस्तो वरितोसीं। टंडो मोहम्मद ख़ान विचां न आयासीं। मुलाकातियार जे रोड खां सिधो थी खथड़ पहुतासीं। खथड़ में सॼे ॾींहं जा थकियल वियासीं। चयोसीं यार चांहि पीऊं, पर चांहि जेका हाजी बिरोही असांखे हुते पीआरींदो हुयो अॻे, उन मयार जी हाणे चांहि नथी मिले। हिकिड़ो कोप 100 रुपया ऐं अक्वाफीना जी बोतल 120 रुपया। जेका 40-50 रुपए जी बोतल आहे, उहा 120 रुपया। डबल ते असां खां पैसा हुन उगाड़िया। पर हुनखे इहो अहसासु न थियो त मां ॿियनि सां हीअ जेका बेवाजिबी कयां थो। असुल कारण इहो आहे त हिते हर माण्हू ॿिए माण्हू सां बेवाजिबी थो करे। जेको बि कंहिं वटि फासे थो या अचे थो त उहो उन सां ज़्यादती थो करे। कमज़ोर सम्झी, भला कमज़ोर न सम्झी त भला गाॾी ते चढ़ी आयो आहे, जेके पैसा चवंदासीं त ॾेई वेंदो, पर हिन खां पैसा कढणा आहिनि। असांखां त पैसा हो 700-750 रुपया कढी वियो। हेॾो वेंदे 5000 रुपए जो तेल गाॾी में विझरायोसीं फतेह चौक खां। उन खां पोइ वरी मोटंदे तेल खपी वियो, छो त ताड़ो ख्वाजा ॻोठु तमामु परे हो। असांखे इहा ख़बर कोन हुई त एतिरो परे आहे। सुजावल खां बि 20-25-30 किलोमीटर परे हो। जाती जे वेझो हुयो हुननि जो। उते मूंसां दोस्त हुयो पंहिंजो, असांजो ज़ीशान ख्वाजो, उहो मूंसां मिलियो। उहो जाती जो आहे, जंहिंजे तॾे ते उज़ुर ख़्वाही करण लाइ हिकु दफ़े असदुल्ला अरबाणीअ मां वियासीं। उनजो पीउ बि हुयो। चयईं त हलो हाणे मुंहिंजो ॻोठु हिते वेझो आहे, मंझंदि जी मानी मूं वटि खाओ। उनखे मूं चयो त मानी जो इहतमाम असलम लेगारी, शाहनवाज़ लेगारी जे ॻोठ वारे अॻ में असांजे मान में अरेंज करे छॾियो आहे। मंझंदि जी मानी असां हुते खाईंदासीं, तो वटि नथा हली सघूं अॼु। पोइ हुन खां मोकिलायोसीं। खथड़ खां थी करे चांहि पी उतां निकितासीं। हेॾां यकी ज़ुल्फ़कार थे बि गाॾी हलाई। मोटंदे मुलाकातिया रोड ते हुनखे थकावट बि थी ऐं ओचितो हुन गाॾी मां हथ कढिया स्टीयरिंग जा। त अब्दुल सत्तार सरकी हुनखे चयो ख़्यालु कर, निंड त नथी अचे। त उते ई हुन ब्रेक हणी मज़हर मेमण साहब खे चयो त तव्हां गाॾी हलायो। त पोइ मूं सम्झो त वाक़ई हू कंट्रोल में हींअर न हुयो। पोइ इहा आहे सेकंडनि जो कमु न, अखि छिंभ जो कमु आहे। अखि रुॻो हीअं अखि खोले बंदि कर ऐं 120 जी स्पीड, 110 जी स्पीड, 100 जी स्पीड, ख़बर न पवंदी गाॾी बर्बादु। जेके माण्हू हुन में वेठल आहिनि ख़तमु। पोइ मदर मेमण साहब गाॾी हलाई। असां जॾहिं हैदराबाद जे हुदूद में दाख़िल थियासीं त मंज़ूर जैसर बि असां खां मोकिलायो गुड सेंटर जे क़रीब।
साईं मज़हर मेमून साहब जी गाॾी जेका आहे सिविल कोर्ट में बीठल हुई, उते हुनखे सिविल कोर्ट ताईं पहुचायोसीं। इन चौक ताईं SP जे मोड़ ताईं, उहो परते सिविल कोर्ट हली वियो, वञी उतां गाॾी कयईं। बाक़ी ज़ुल्फ़कार सतार सरकी ऐं मां इहे सतार सरकी साहिब जे राजगाह ते आयासीं। उते आयासीं त असां ॾिठो, पहुचण सां असांखे ख़बर पई त SHO नसीम नगर ग़ुलाम अब्बास बबर ऐं DSP कासमाबाद बशीर अहमद खुहारो पतल आहिनि। पहुतासीं, साजिद हुननि जी ख़िदमत में हुयो, मिलिया। बशीर अहमद खुआरो सिकंदर अली खुआरे जो फर्ज़ंद आहे, मरहूम जो, जेके असुल छोड़ जा तालके ख़ैरपुर शाह जा आहिनि। लियाकत अली ख़ान जतोई जॾहिं वज़ीर आला थियो हुयो त पहिरीं जेका मीटिंग जो असांखे टाइम ॾिनो हुयो CM सिंध लियाकत अली जतोई साहिबु, त उन ॾींहुं पहिरीं जेका मीटिंग कई लियाकत अली जतोई सां CM हाउस कराची में, उन में पहिरें ॾींहं ते जेका पहिरीं मुलाक़ात हुई उहा सिकंदर खुआरे ऐं मूंखे उहो टाइम मिलियो हुयो, जंहिंमें सिकंदर खुआरो मरहूम ऐं मां उन मीटिंग मुलाक़ात में हुयासीं। बशीर अहमद खुआरो उनजो पुटु आहे। हिननि जा 2-3 वकील बि आहिनि जेके जामशोरे में रहंदा आहिनि, उन ॾे असां वोट वठण लाइ बि वेंदा आहियूं। ऐं उन खां पोइ एडमोर जेको पंप आहे फाटक ते, कोटड़ी वारो फाटक जेको आहे असांजो, उते इहो जेको एडमोर पेट्रोल पंप आहे, उहो बि बशीर अहमद खुआरे वारनि जो आहे, सिकंदर अली खुआरे जो आहे। अहिड़े पंप आहिनि मेड़ में, केनशाह में, दादू में, ऐं उन खां पोइ राइस मिलूं आहिनि। ऐं ॿारनि खे सभिनी खे रोज़गार सां लॻायो अथनि, नौकरियुनि सां लॻायो अथनि। उन्हनि चयो सतार सरकी साहिब खे त असांखे का ख़बर कोन्हे, जेका तव्हांजी गिरफ़्तारी थी आहे असांखे का ख़बर कोन्हे। ऐं उते वेठा हुआसीं त CIA जो इंचार्ज करीम अब्बासी साहिबु पहुची वियो, जेको ज़ुल्फ़कार थिबे जो दोस्त हो। चयो त यार असां खां का बि ग़लती थी कोन्हे, पर जेकॾहिं चओ था ग़लती आहे त ग़लती जी असांखे माफ़ी ॾियो। ऐं असां तव्हांजे बार में बि कोर्ट में आया आहियूं 2 दफ़ा, अॼु तव्हांजे तरे ते आया आहियूं। असां उन्हनि सां हिकिड़ो चिटो मौक़िफ़ अख़्तियार कयो। सतार सरकी उन्हनि खे चयो त मुंहिंजो जनरल सेक्रेटरी आहे अब्दुल हकीम चांडियो, ही तव्हां सां ॻाल्हाईंदो। मूं उन्हनि खे चयो मुंहिंजा साईं, ॻाल्हि इहा आहे त तव्हां सतार सरकी खे खणी वियो ऐं जेको कुझु थियो तव्हां नाइंसाफ़ी कई, बेवाजिबी कई। उनजो बार वारनि असां सां भरपूर ताउन कयो, साथ ॾिनो। इन हद ताईं त जेकी वकिला हज़रात हुया उहे रोड ब्लॉक करणु पिया चाहिनि। ऐं इहो हुयो 18 अक्टूबर जो ॾींहुं। ऐं 17 अक्टूबर ते सतार सरकी खे, उन पुट साजिद खे ऐं भाटे इरफ़ान खे ही खणी विया हुआ। 18 ते हिननि खे छॾियो हो। असां वरी संदसि जे राजगाह ते आयासीं, जिते पुलिस हिनखे छॾे वई CIA वारी। वरी CIA वारनि छॾण खां पोइ हिन जो फ़ोटू कढियो, साजिद खे बि छॾियऊं। वरी अचे पियो त वरी वापसि घुरायूंसि, वरी हुनजो फ़ोटू कढियऊं। फ़ोटू कढण खां पोइ हुनखे रिहा कयूं। असां हिननि खे चयो त उन ॾींहं जा जेके वकील आहिनि 18 अक्टूबर ते रोड ब्लॉक पिया कनि, पर मूं उन्हनि खे चयो त रोड ब्लॉक न कयो। अॼोको ॾींहुं तमामु ॾुखोईंदड़ ॾींहुं आहे। 18 अक्टूबर जॾहिं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा दुख़्तर मशरिक़, सॼी दुनिया जी पहिरीं मुस्लिम उम्मा जी ख़ातून औरत वज़ीर आज़म जेकॾहिं थी त उहा मोहतरमा बेनज़ीर भुट्टो हुई, शहीद ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी न्याणी, जेको बग़ैर जुर्म जे, बग़ैर ॾोह जे फांसी चढ़ी। सरशाह नवाज़ भुट्टे जी पोटी, हेॾो हुनजो फैमिली पस मंज़र, जेका लंडन में पंहिंजे स्टूडेंट पॉलिटिक्स में पंहिंजो हिकिड़ो रोल अदा कयो। हिते 2 दफ़ा वज़ीर आज़म थी। हुनजो पीउ सिविलियन मार्शल एडमिनिस्ट्रेटर थियो, सदर थियो, वज़ीर आज़म थियो, वॾा उहिदा हुन वटि हुया। हीअ हुनजी न्याणी
ऐं जंहिंखे 18 अक्टूबर ते जॾहिं आई हुई न कराची में दुबई खां जलावतनी जी ज़िंदगी गुज़ारे करे, त उन 18 अक्टूबर ते मां बि मेड़ खां पंहिंजे दोस्तनि समेत उते वियो हुउसि 2007 में, 18 अक्टूबर 2007। तॾहिं मुंहिंजो तालुक़ु जेको हूंदो हुयो पाकिस्तान पीपल्स पार्टी सां हो ऐं मां राब्ता सेक्रेटरी हूंदो हुउसि ज़िले जो। ऐं 2003 में तालके जी नाज़मी जी इलेक्शन बि पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तां लड़ियो हुउसि। मरहूम अनीस जतोई जो जेको मरहूम आशिक़ हुसैन जतोई जे फर्ज़ंद अनीस हुसैन जतोई जे साम्हूं जेको आशिक़ हुसैन मरहूम जो फर्ज़ंद तमामु बासलाहित माण्हू निसार अहमद खोड़े मुंहिंजी इलेक्शन मुहिम हलाई, छो त हिकु दफ़े निसार अहमद खोड़े जो मामो गुज़ारियो लाड़काणे में नज़र महले में, मां हुनजी उज़ुरखाई करणु वियो हुउसि त उते आगा सिराज दुरानी स्पीकर जेको सिंध असेंबली जो बि रहियो आहे ऐं मुजद्दिद इसराण जेको कंबर शदाद कोट पीपल्स पार्टी जो सदर, साईं कायम अली शाह, नवाब शबीर अहमद चांडियो मरहूम, निसार अहमद खोड़ो, इहे 5 माण्हू हुजनि। मूंखे नवाब शबीर अहमद चयो त मूं तोखे चयो आहे त पीपल्स पार्टी छॾ, ऐं मां बि पीपल्स पार्टी छॾियां। त मूं हुनखे चयो साईं तव्हां हींअर लाड़काणे डिविज़नल डेवलपमेंट बोर्ड जा चेयरमैन आहियो। लाड़काणो ज़िलो हुयो, जॾहिं डिवीज़न थियो त उनजी डेवलपमेंट, सॼी डेवलपमेंट जेका थींदी, रोड ठहंदा, DIG ऑफिस ठहंदा, कमिश्नर ऑफिस ठहंदा, हाई कोर्टूं ठहंदियूं, जॾहिं डिवीज़न थी त हर शइ इस्टेब्लिश थींदी। उनजे सॼी तरक़ियाती कमनि जा तव्हां चेयरमैन आहियो, तव्हांजी वॾी बजट आहे, तव्हां वटि सभु अख़्तियारात आहिनि। तव्हां जॾहिं मां 1986 में जापान पे वियुसि, अमेरिका पे वियुसि ऐं इंग्लैंड पे वियुसि, त उन वक़्तु राति जो नवाब अहमद सुल्तान जे बंगले ते मां तरसियल हुयुसि। नवाब अहमद सुल्तान जो बंगलो एॾो त उजड़ियल हुयो जो मां कंहिं माण्हू खां पुछियो त नवाब अहमद सुल्तान चांडियो जो बंगलो कहिड़ो आहे, तो उन्होंने चयो त हिते त सारे यहाँ तो सारे नवाब हैं, आप किसका पूछ रहे हैं। मैं जो नवाब अहमद सुल्तान चांडियो, चई हम नहीं जानते। वो 3-4 महीननि माण्हुनि खां पोइ हिकिड़े माण्हू चयो त हाँ आगे जाएं, जो वीरान बंगला आपको नज़र आए आपके राइट साइड पर, तो आपके नवाब अहमद सुल्तान चांडियो का बंगला होगा। अंदरि जीअं दाख़िल थियुसि त छबर उहा तबाह हुई, उनखे पाणी ॾिनल कोन हो, अंदरि बेड जेके हुया उहे बर्बादु हुया, मिटी डस्ट धूड़ उनजे मथां चढ़ियल हुई, सोफ़ा सेट टुटल हुया। मंझंदि सुबुह जो जेको नाश्तो कंदा हुया उहो 2 बजे कंदा हुया, ऐं मंझंदि जी मानी जेका खाईंदा हुया उहा 7 बजे खाईंदा हुया, ऐं राति जी मानी 2:30 खां 3 बजे खाईंदा हुआ नवाब अहमद सुल्तान चांडियार। जाम सादिक वज़ीर आला हूंदो हुयो, उनजो घरु ऐं नवाब अहमद सुल्तान चांडिया जो घरु साॻी गली में हूंदो हुयो। माना हू रोड ते, ऐं उन खां पोइ लिंक रोड हिकिड़ो निकिरंदो हुयो, उन जे साम्हूं जॾहिं माण्हू हलियो ईंदो पंहिंजे उत्तर जे पासे ॾे, सिटी जे पासे ॾे, कराची सिटी जे तरफ़ ॾे, त उते पोइ नवाब अहमद सुल्तान। त मूं नवाब शबीर अहमद खे चयो साईं तव्हां मूंखे राति जो पंहिंजे मेरान कार में खणी हलिया आहियो गुलशन इकबाल, वञो तव्हां फ्लैट ॾेखारियो जेको 2.5 लख रुपए जो फ्लैट हो, ऐं मेरान गाॾी तव्हांजी 1.5 लख जी। हाणे हींअर तव्हां वटि करोड़नि जूं गाॾियूं आहिनि, तव्हांजे हिकु पुट वटि, रेहान ख़ान वटि, बुरहान ख़ान वटि, सरदार ख़ान वटि जुदा जुदा गाॾियूं आहिनि, अलाए छा छा उन्हनि वटि वॾा हींअर महल आहिनि। तव्हां मुआशी तौर ते तमामु मुस्तहकम आहियो, मज़बूत आहियो, तव्हां मूंखे था चओ त PP छॾियां, मां त PP न छॾींदुसि, पर तव्हांखे मुंहिंजी इल्तिजा आहे त तव्हां PP न छॾियो। पोइ जॾहिं इहे, ऐं प्लस इहो चयोमांसि साईं
संगावती मुंहिंजा मामला थींदा, बिरादरी जा जेके मामला थींदा उन्हनि जे फ़ैसिलनि करण जो तव्हांखे हक़ु आहे। पर जेकॾहिं मुंहिंजो सियासी फ़ैसिलो जेको हूंदो उन जो अख़्तियार जेको आहे उहो निसार अहमद खोड़े खे आहे, तव्हांखे न आहे। इहो ॿुधी करे उनखे तमामु घणो सदमो पातो त मुंहिंजो चांडियो मूंखे मौत ईअं थो चए ऐं निसार अहमद खोड़े जे चेहरे ते मुस्कुराहट अची वई। त मोहतरम साथियो, ही ज़िंदगी जेको तजुर्बो तव्हांखे ॿुधाइणु ऐं जेका ही सॼी स्टोरी तव्हांखे ॿुधाइणु, उन में हिकिड़ी शइ मूंखे महसूसु थी ऐं दर्द थियो त अवामी तहरीक खे गुलज़ार जुमाणी सॼी ज़िंदगी ॾेई छॾी। कल अवामी तहरीक जो को बि आम उहिदेदार मूंखे नज़र कोन आयो संदसि जे आख़िरी रस्मुनि में। उन्ही खां पोइ जंहिं पार्टी सां हींअर हुनजो तालुक़ु आहे क़ौमी अवामी तहरीक, उहा बि रसूल बख्श पलीअ साहिब जे फ़र्ज़ंद जी आहे, मोहतरम अयाज़ पलीअ साहिब जी। पर अयाज़ लतीफ़ पलीअ साहिब बि कल्ह मूंखे नज़र कोन आयो। जेका उनजा सिंध जा नुमाइंदा हुया, ऑफिस बियरर्स, उहे मूंखे वॾा उहिदेदार नज़र कोन आया। त पोइ मूंखे दिलि खे इहो सदमो पातो त जंहिं माण्हू तव्हांखे उमिरि ॾिनी, जवानी ॾिनी, जोबन ॾिनी, शबाब ॾिनो, सिहत ॾिनी, तवानाई ॾिनी, महिनत कई, मुतहरिक रहियो, तव्हांखे कामयाबु कराइण लाइ पंहिंजूं सभु सलाहियतूं कत बांधई। हीअ आख़िरी सफ़र आहे, आख़िरी सफ़र आहे। अॼु जेको गुलज़ार जुमाणी जो जंहिं चहिरो ॾिठो सो ॾिठो, वरी उहो वापसि कोन ईंदो, न की हुनजो तव्हां चहिरो ॾिसी सघंदव। त आख़िरी रस्म, जनाज़े जी नमाज़, हुनजो आख़िरी दीदार, क़बर में दाख़िल थियण खां अॻु में तव्हां जेकर उन जाइ ते नथा पहुची सघो त पोइ तव्हांजूं पार्टियूं कहिड़े कम जूं आहिनि। अॼु मां ही चार्ज फ्रेम थो करियां अवामी तहरीक जे मथां ऐं क़ौमी अवामी तहरीक जे मथां। हा, अवामी तहरीक में न हो, तव्हांखे छॾे चुको हुयो, पर तव्हांखे 25-30 साल त ॾिनई न। 25-30 साल जंहिं माण्हू तव्हांखे ॾिना, उन्हनि यादुनि खे त यादि कबो आहे न, उनजे रिश्तनि खे त यादि कबो आहे न, उन्हनि जे घड़ियुनि खे त यादि कबो आहे न, उन्हनि खे तव्हां बि यादि न कयो। ऐं जंहिंसां गॾु वेठो हुयो अयाज़ लतीफ़ पली जो, उहो तमामु सिंध जो वॾो मुक़ररु आहे। ऐं जॾहिं ॻाल्हाईंदो आहे त को बि अहिड़ो मुक़ररु मूंखे सिंध में नज़र कोन थो अचे। वॾो शोले बयानु मुक़ररु आहे, ज़बरदस्त, तमामु मुक़ररु, ज़बरदस्त। पर कौल ऐं फेल में मोहतरम अयाज़ पलीअ साहिबु, तव्हां मुंहिंजा वकील आहियो, मां वकील आहियां, पर मां इहा शइ महसूसु थो करियां त कौल ऐं फेल तव्हांजे में फ़र्क़ु आहे। तव्हां अमल कयो था, पंहिंजी दुनिया में रिदम में गुम आहियो, कमु कयो था पिया, पर अमली तौर ते कल्ह तव्हांखे पंहिंजे साथी जे आख़िरी सफ़र में, आख़िरी आरामगाह जी उन जॻह ते तव्हांखे शरीक थियणु घुरिजे हा, उनखे सुर्ख़ सलाम चवणु घुरिजे हा, उन जनाज़े नमाज़ में शरीक थियणु घुरिजे हा। तव्हां न अची करे पंहिंजो पाण खे तारीख़ में मुजरिम करार ॾियारियो आहे। ऐं मूं जे अॻियां मां अॼु अवामी तहरीक जे साथियुनि खे ऐं क़ौमी अवामी तहरीक जे साथियुनि खे, जंहिं का बि पार्टी न वटाई, साॻियो पलीजन सां रहियो, पर तव्हां उन जे जनाज़े में शरीकत न कई ऐं उनखे सुर्ख़ सलाम पेश न करे सघियो। उन जे करे मां ॾुखो आहियां। मां दुआ थो करां ख़ालिक़े काइनात डॉक्टर गुलज़ार जुमाणी जे क़बर खे जन्नतुल फिरदौस जे बाग़नि मज़ा हिकु बाग़ करार ॾिजाए ऐं संदसि खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाइजाए। ऐं संदसि जे पोयरनि सां इज़हार ग़म थो करियां, तज़ियत थो करियां ऐं सॼी सिंध सां अॼु उज़ुर ख़्वाही थो करियां डॉक्टर गुलज़ार जुमाणी जहिड़े बहादुर इंसान जी वफ़ात ते। जेकर प्यारा साथियो मुंहिंजो चैनल तव्हांखे पसंदि अचे त सब्सक्राइब कजो, शेयर कजो
ऐं मुंहिंजो चैनल ॿुधिजो, वीडियोस ॿुधिजो। महिरबानी।